जी दोस्तों, असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं उहो असांजो जेको कल्ह को जेको टॉपिक हुयो उहो ई असांजो मैट्रिक्स जो। हाणे जंहिंमें असां पढ़ियोसीं मैट्रिक्स पढ़ियोसीं, मैट्रिक्स जा जेका आहे सो टाइप्स पढ़ियासीं ऐं मैट्रिक्स जी जेका नोटेशन थींदी आहे उहा पढ़ीसीं। त उमेद आहे दोस्तों उहो तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। त कंहिं दोस्त जेको आहे असांखे कमेंट कयो त जेको आहे सो मैट्रिक्स ते जेको आहे सो MCQs ठाहियो। त इनशाला जेका मैट्रिक्स जी जेका स्टडी करण खां पोइ इनशाला असां मार्क टेस्ट वठंदासीं, पोइ इनशाला उहो अव्हांखे जेको आहे सो ॾींदासीं। त हाणे दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे असांजो मैट्रिक्स जी एडिशन। त मैट्रिक्स जो जेको आहे सो जोड़ कीअं थींदो आहे दोस्तों। त हाणे मैट्रिक्स जी एडिशन जे लाइ असांखे लाज़मी आहे त जेकॾहिं असांखे ॿ मैट्रिक्स छा करणा आहिनि, जोड़ करणा आहिनि, त लाज़मी आहे ॿिनि मैट्रिक्स में जेके उनजो आर्डर आहे उन ॿिन्ही जो जेको आहे सो आर्डर बराबरि हुजे। त आर्डर मां मक़सदु इहो आहे त ॿिन्ही जा जेके रोज़ ऐं जेके ॿिन्ही जा कॉलम आहिनि उहे ॿई पाण में बराबरि हुजनि। ठीकु आहे दोस्तों, हाणे अचो त हिकु एग्ज़ाम्पल कयूं था मैट्रिक्स जे जोड़ ते, त उहो कीअं थींदो। हाणे मिसाल तौरु असांजो दोस्तों हिकिड़ो मैट्रिक्स आहे, उहो आहे असांजो A बराबरि आहे 1 4 6 7 8 9 10 13 एंड 3। ठीकु आहे दोस्तों। ऐं ॿियो असांजो जेको मैट्रिक्स आहे उहो आहे असांजो 2 3 5 6 7 8 9 10 ऐं 11। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिन मैट्रिक्स जी असांखे छा करणी आहे, असांखे एडिशन करणी आहे। ठीकु आहे दोस्तों। त एडिशन ॿिनि मैट्रिक्स जी तॾहिं थींदी आहे दोस्तों जॾहिं इन्हनि ॿिन्ही मैट्रिक्स जे जेके रो ऐं ॿिन्ही जा जेके कॉलम आहिनि उहे ॿई पाण में छा हुजनि, बराबरि हुजनि। हाणे दोस्तों हिन में ॾिसो जेके रो असांजा आहिनि, हिन में जेके रो आहे असांजा रो आहिनि हिकु 2 ऐं 3। रो असांजा दोस्तों 3 आहिनि हिन में, ऐं कॉलम जेको दोस्तों हिन में असांजा घणा आहिनि, 3 आहिनि। ठीकु आहे दोस्तों। माना हिन ए मैट्रिक्स में जेके असांजो जेके रो बि 3 आहिनि ऐं कॉलम बि 3 आहिनि। ठीकु आहे। हाणे अचूं था मैट्रिक्स बी ते। त हाणे हिन मैट्रिक्स में ॾिसो दोस्तों जेका असांजा रो घणा आहिनि, 1 2 ऐं 3। त रो असांजा दोस्तों घणा थिया, 3 थिया, ऐं जेके कॉलम थिया असांजा दोस्तों उहे बि ॾिसो 1 2 ऐं 3 थिया। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिते ॾिसो त हिन मैट्रिक्स जो ऐं हिन मैट्रिक्स ॿिन्ही जो जेको आहे सो आर्डर जेको आहे असांजो उहो बराबरि आहे। माना हे जेको मैट्रिक्स आहे असांजो उहो बि 3/3 जो आहे, ऐं हे जेको मैट्रिक्स आहे असांजो उहो बि छा आहे असांजो 3/3 जो आहे। त हाणे दोस्तों जेको असांजो आर्डर हूंदो आहे मैट्रिक्स जो, आर्डर मां मतिलबु इहो हूंदो आहे त जेको आहे सो मैट्रिक्स में केतिरा रोज़ आहिनि ऐं केतिरा कॉलम आहिनि। ठीकु आहे दोस्तों। त हाणे आर्डर जेको मैट्रिक्स जो हूंदो आहे उहो असां हिते लिखंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों। माना मैट्रिक्स जो आर्डर असां हिते लिखंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हीअ जेको पहिरियों अंग आहे असांजो इहो छा आहे, रो आहे, ऐं जेको ॿियो अंग आहे उहो छा आहे असांजो कॉलम आहे। ठीकु आहे दोस्तों। हाणे हिन मैट्रिक्स जो जेको आर्डर आहे उहो आहे असांजो 3/3। माना हिन ॿिन्ही खे गॾे करे असां छा चवंदासीं, आर्डर चवंदासीं। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हे जेको ए मैट्रिक्स आहे, हिन ए मैट्रिक्स जो जेको असांजो आर्डर आहे उहो छा आहे 3/3। 3/3। हाणे जेका ज़रब जी निशानी आहे असां इनखे ज़रब जी निशानी न पढ़ंदासीं। इहा जेका असांजी ज़रब जी निशानी आहे, इन ज़रब जी निशानी खे असां छा पढ़ंदासीं, BY। ठीकु आहे दोस्तों। हाणे हीअ जेका असांजी ज़रब जी निशानी आहे उहो हीअ जेका आहे असांजी उहो हितां हीअ जेका ज़रब जी निशानी आहे उनखे असां ज़रब जी निशानी न पढ़ंदासीं, बल्कि इनखे छा पढ़ंदासीं, असां बाय पढ़ंदासीं। त हाणे हिन मैट्रिक्स जो जेको आर्डर आहे उहो छा आहे दोस्तों 3/3, ऐं हे जेको असांजो मैट्रिक्स बी आहे उनजो बि जेको असांजो आर्डर आहे उहो छा आहे दोस्तों 3/3 आहे। त ॿ मैट्रिक्स दोस्तों जोड़ तॾहिं थींदा आहिनि जॾहिं उन्हनि ॿिन्ही मैट्रिक्स जो जेको आहे सो आर्डर छा हुजे, बराबरि हुजे। ठीकु आहे दोस्तों। ऐं जेकॾहिं ॿिनि मैट्रिक्स जो जेको आर्डर पाण में बराबरि न हूंदो त उहे जोड़ असांजा न थींदा। त दोस्तों हे जेके ॿ मैट्रिक्स असांखे गिवन आहिनि, इन ॿिन्ही जो जेको असांजो आर्डर आहे उहो छा आहे असांजो बराबरि आहे। त हाणे इहे जेको आहे सो जोड़ कीअं थींदा, अचो हाँ दोस्तों। हाणे असांखे छा करणी आहे, मैट्रिक्स जी छा करणी आहे, एडिशन करणी आहे। त A+B करणी आहे। ठीकु आहे दोस्तों। हाणे हिते ॾिसो सभ खां पहिरियां छा थो अचे, ए थो अचे। त ए जेको मैट्रिक्स आहे मां उहो रखां, त ए मैट्रिक्स मां रखां 1 4 6 7 8 9
10 13 13 एंड 3। ठीक है दोस्तों। तो हाँ ए खां पोइ ॾिसो छा जी निशानी आहे, बी जी निशानी आहे, त मां हिते छा ॾींदुमि, बी जी निशानी ॾींदुमि। ठीक है दोस्तों। पोइ ॾिसो छा आहे असांजो बी आहे, त जेको बी मैट्रिक्स आहे मां उहो लिखंदुमि। ठीक है दोस्तों। त हाणे 2 3 5 6 7 8 9 10 ऐं 11। ठीक है दोस्तों। त हाणे जेको आहे असां ठीक है दोस्तों। त हाणे जेको आहे असांखे ॿिनि एडिशन करणी आहे। त हाणे दोस्तों अव्हांखे ख़बर आहे जॾहिं असां ॿ शयूं असां जोड़ कंदा आहियूं त असांखे छा मिलंदी आहे, टी शइ मिलंदी आहे। त मसलन मां जेकॾहिं 2 ऐं 3 जोड़ कयां त मूंखे जवाबु छा मिलंदो, 5 मिलंदो। 2 ऐं 3 जा मां जोड़ कयां, मिसाल तौर 2 + 3 मां जोड़ कयां, जवाबु छा मिलियो असांखे 5 मिलियो। त लाज़मी आहे जॾहिं असां 2 शयूं जोड़ कंदासीं त असांखे जवाबु छा मिलंदो, 3 शइ मिलंदो। त अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं मां 2 मैट्रिक्स जोड़ कंदुमि त रिज़ल्ट में छा मिलंदो असांखे, 3 मैट्रिक्स मिलंदो। त हाणे हिन ॿिन्ही खे लाज़मी मां जोड़ कंदुमि त रिज़ल्ट छा मिलंदो असांखे, 3 मैट्रिक्स मिलंदो। त अचो ॾिसूं उहो कीअं थींदो। ठीक है दोस्तों। हाँ हिते ॾिसो निशानी छा जी असांजी जोड़ जी निशानी आहे, त ॿिन्ही खे जोड़ कयां त हाणे मां छा कंदुमि, मैट्रिक्स में जोड़ कीअं थींदो त जेके साॻी जॻह वारा आहिनि असां उहे पाण में जोड़ कंदासीं। माना हे जेको 1 आहे, ठीक है दोस्तों, हे जेको 1 आहे मां हिन 2 सां जोड़ कंदुमि। ठीक है दोस्तों, 1 + 2। माना दोस्तों 1 खे मां छा सां जोड़ कंदुमि, 2 सां जोड़ कंदुमि। इन जे करे जोड़ कंदुमि त दोस्तों ॾिसो हिते जेको 1 आहे ऐं 2 आहे त ॾिसो ॿिन्ही जी जेका जॻह आहे साॻी आहे। माना इन जी जेका पोज़ीशन आहे माना छा आहे, साॻी आहे। हिन जी जॻह 1 जी जेका पोज़ीशन आहे, 2 जी पोज़ीशन ॿिन्ही छा आहे, साॻी आहे। ॾिसो हे टॉप पहिरें कॉलम ऐं पहिरें रो में आहे, हे बि पहिरें कॉलम ऐं पहिरें रो में आहे। त माना एलिमेंट असां पाण में उहे जोड़ कंदासीं जेके साॻियुनि जॻहियुनि वारा आहिनि। ठीक आहे दोस्तों। त मसलन हे जेको 1 आहे मां हिन 3 सां जोड़ न कंदुमि, माना जेको 1 आहे मां 2 सां जोड़ कंदुमि। ठीक आहे दोस्तों। त हाणे जेको 4 आहे, त हाणे जेको 4 आहे मां कंहिंसां जोड़ कंदुमि दोस्तों, उहो जोड़ कंदुमि मां हिन 3 सां जोड़ कंदुमि। छाकाणि त जेको असांजो 4 आहे न, 4 जी जॻह ऐं 3 जी जॻह छा आहे, साॻी आहे। त हे बि ॾिसो जेको आहे 4 आहे असांजो ॿिएं कॉलम में अचे थो ऐं पहिरें रो, ॿिएं कॉलम ऐं पहिरें रो में थो अचे। ऐं हे जेको 3 आहे उहो ॾिसो ॿिएं कॉलम में अचे थो ऐं पहिरें रो में थो अचे। माना इन चइनि जी ऐं 3 जी जेका जॻह आहे छा आहे, सेम आहे। त 4 + 3। ठीक आहे दोस्तों। त हाणे छा कंदुमि मां 6 खे ऐं जेको आहे सो घणनि खे जोड़ कंदुमि मां, 5 खे जोड़ कंदुमि। ठीक आहे दोस्तों। माना 6 + 5। ठीक आहे दोस्तों। त ॾिसो 6 जी जॻह ऐं जेको आहे 5 जी जॻह छा आहे, साॻी आहे। त साॻी जॻह वारा हमेशह छा कबा आहिनि, जोड़ कबा आहिनि। ठीक आहे दोस्तों। त हाणे वरी जेको आहे छा कंदुमि मां, 7 खे जोड़ कंदुमि कंहिंसां, मां 7 खे जोड़ कंदुमि 6 सां। ठीक आहे दोस्तों। त 7 + 6। ठीक आहे दोस्तों। छाकाणि त 7 जी जॻह ऐं 6 जी जॻह छा आहे, साॻी आहे। त हाणे दोस्तों वरी 8 खे छा सां जोड़ कंदुमि मां, 8 खे जेको जोड़ कंदुमि मां उहो कंदुमि उहो हिननि 7 सां। छाकाणि त हिननि 8 जी जॻह ऐं 7 जी छा आहे, साॻी आहे। 8 + 7। ठीक आहे दोस्तों। त हाणे छा कंदुमि मां, 9 खे जोड़ कंदुमि। त 9 खे ऐं जेको आहे सो हिननि 8 खे पाण में जोड़ कंदुमि। छाकाणि त हिननि 9 जी ऐं हिननि 8 जी जॻह छा आहे, साॻी आहे। 9 + 8। ठीक आहे दोस्तों। त हाणे ईंदासीं हिन ते, त 10 खे जेको मां जोड़ कंदुमि उहो हिननि 9 सां जोड़ कंदुमि। 10 + 9। ठीक आहे दोस्तों। वरी जेके 13 आहिनि असांजा, हिन 13 खे मां जेको जोड़ कंदुमि उहो कंदुमि मां 10 सां जोड़। 13 + 10। ठीक आहे दोस्तों। हाणे के असांजा 3 आहिनि, हिन 3 खे मां जोड़ कंदुमि हिननि 11 सां। 3 + 11। ठीक आहे दोस्तों। त हाणे ॾिसो 1 + 2, त इहे जेको असांजा घणा थींदा, 1 + 2 थींदा असांजा, हिनखे हेॾे करे लिखां मां 1 + 2 थींदा असांजा 3। ठीक आहे दोस्तों। त 4 + 3 थिया असांजा 7 ऐं 6 + 5 थिया असांजा 11। 7 + 6 थिया असांजा 13। 8 + 7 थिया असांजा 15। ठीक आहे दोस्तों। 9 + 8 थिया असांजा 17। 10 + 9 थींदा असांजा 19 ऐं 13 + हे थींदा असांजा 23 ऐं हे थींदा असांजा 14। ठीक आहे दोस्तों।
हाणे हे जेको असांजो मैट्रिक्स आहे उहो छा थी वियो असांजो सी मैट्रिक्स ठही वियो। ए प्लस बी जो जेको ॿिन्ही जो जेको जवाबु आहे उहो छा असांजो हे मैट्रिक्स आहे सी। ठीकु आहे दोस्तों, हाणे उमेद आहे दोस्तों हे जेको प्रॉब्लम आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो। पर हाणे एडिशन खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि इहा यादि रखो त ॿिनि मैट्रिक्स जो जेको जोड़ आहे उहो तॾहिं ई मुमकिन आहे जॾहिं ॿिन्ही मैट्रिक्स जो जेको ऑर्डर आहे उहो सेम हुजे। ऑर्डर मां मक़सदु इहो आहे त ॿिन्ही मैट्रिक्स जो जेको रो कॉलम आहे, पहिरें मैट्रिक्स जो जेको रो कॉलम आहे उहो ॿिए मैट्रिक्स जे रो कॉलम जे बराबरि हुजे, तॾहिं वञी असांजी जेका एडिशन थींदी।